फहमीदा मिर्ज़ा ऐं ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा पुट समेत आम चूंडनि जी डोड़ मां ॿाहिरि थी विया। बैंक डिफॉल्टर हुजण ते फहमीदा मिर्ज़ा, हसन मिर्ज़ा ऐं हस्सा मिर्ज़ा जा नामज़दगी कागज़ रद्द करे चूंडनि लाइ नाहिल करार ॾिनो वियो। डीआरओ बदीन मिर्ज़ा ख़ानदान जे चइनी उम्मीदवारनि खे नाहिल करार ॾेई छॾियो। डीआरओ बदीन मौसिफ़ मिर्ज़ा ख़ानदान जे चइनी उम्मीदवारनि खे बैंक डिफॉल्टर हुजण ते नाहिल करार ॾिनो वियो। चीफ कमिश्नर खे इस्लामाबाद जे लाइ सूबाई सरकार जा इख्तियार ॾियण वारा समूरा सदाती ऑर्डर ऐं नोटिफिकेशन्स कलदम करार। इस्लामाबाद हाई कोर्ट जो वफ़ाक़ी सरकार खे इस्लामाबाद जी हदनि में सूबाई इख्तियारनि जे लाइ 3 महीननि में कानून साज़ी करण जो हुकुम। इस्लामाबाद हाई कोर्ट शहरियार खान आफरीदी ऐं ॿिनि जी एमपीओ तहत नज़रबंदी ख़िलाफ़ अपीलनि ते हुकुमनामो जारी करे छॾियो। अदालत चयो त वफ़ाक़ी सरकार आइन तहत इस्लामाबाद ते लागू थींदड़ वफ़ाक़ी ऐं सूबाई कानून जे हवाले सां इनफ़रादी इख्तियार रखे थी। इस्लामाबाद जे लाइ वफ़ाक़ी सरकारी वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत जा किरदार अदा कंदी आहे। इस्लामाबाद में कानून तहत कंहिं बि फ़ैसिले या इख्तियार जो इस्तेमाल वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरी सां ई करे सघिजे थो। आम चूंडनि लाइ नामज़दगी फार्मनि जी छेड़छाड़ जो अॼु आख़िरी ॾींहुं। नून लीग जे नाइब सदर मरियम नवाज़ जा लाहौर ऐं सरगोदा जे समूरनि तकनि ते नामज़दगी फार्म मंज़ूर। मरियम नवाज़ जा NA 119 ऐं NA 120 तां नामज़दगी फार्म मंज़ूर थिया। पंजाब असेंबली जे तक 159 PP ऐं PP 165 तां बि नामज़दगी फार्म मंज़ूर थिया। लाहौर जे क़ौमी तकनि ते बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं PTI बानी जे नामज़दगी कागज़नि ते दाख़िल एतिराज़नि ते महफ़ूज़ थियल फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। रिटर्निंग ऑफिसर NA 127 ते PP चेयरमैन ऐं NA 122 ते PTI बानी जे नामज़दगी कागज़नि ख़िलाफ़ एतिराज़नि ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। बिलावल भुट्टो ज़रदारी जे वकील इरफान कादिर खे अॼु ताईं लिखत में जवाब जमा कराइण जी हिदायत कई वई। शहबाज शरीफ जी बि NA 242 ते नामज़दगी कागज़नि ते एतिराज़ बाबति बि फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। PP उम्मीदवार पारां दाख़िल कयल एतिराज़ में चयो पियो त शहबाज शरीफ बतौर वज़ीर आज़म पघार ऐं मरातन बाबति तफ़सील फ़राहम न कया हुआ। कमिश्नर कराची पारां नए साल जे मौक़े ते कराची डिवीज़न में कलम 144 लागू। जारी कयल नोटिफिकेशन मूजिब कराची डिवीज़न में हथियारनि जी नुमाइश हवाई फायरिंग ते पाबंदी हूंदी। पाबंदी 31 दिसंबर खां 1 जनवरी ताईं जारी रहंदी। कमिश्नर कराची जो चवणु आहे त पाबंदी शहर जी हिफ़ाज़त जे लाइ लॻाई वई आहे। कानून टोड़ींदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। लाहौर में घर अंदर बाहि लॻण करे 3 ॼणा सड़ी फौत। चौबक वारे इलाइक़े में घर में बाहि लॻण बाद रेस्क्यू टीमनि पहुची 2 औरतुनि समेत 3 गर्भातियुनि जा सड़ियल हालत में इलाज कढे वरिता। पुलिस जो चवणु आहे त बाहि लॻण जो कारण मालूम नाहे थी सघियो। मामले जी जांच जारी आहे। कराची में फैक्ट्री में बाहि लॻण सबबि सड़ी फोत थियल पोरियत आबिद हुसैन सुमरो जो मड़ ख़ैरपुर बरसाबाणी ॻोठ पहुचायो वियो। गुज़िरियल बिन कासिम में फैक्ट्री में बॉयलर फाटण सबबि 3 पोरियत सड़ी फोत थी विया। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीर अली में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 5 दहशतगर्द मारिजी विया। हथियार बारूदी मवादत ISPR मूजिब मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ख़िलाफ़ केतिरनि कार्रवाइनि में मुलविस हुआ। मारिजी वियल दहशतगर्द बताकोरी मासूम शहरनि जी टारगेट किलिंग में मुलविस हुआ। ISPR मूजिब दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी रखियूं वेंदियूं। गज़ा में इसराइल जी बरबरीयत रिहायशी इमारतनि इस्पतालनि ते हमला बेइंसाफ़ी समेत वधीक 210 फ़लस्तीनी शहीद थी विया। इसराइली फोर्सेस पारां गज़ा जे ॾखण वारनि इलाइक़नि में हमला तेज़। इसराइल जी ज़मीनी कार्रवाई जे जवाब में हमास जी मज़ाहिमत। 2 ॾींहनि में इसराइली फोर्सेस जा वधीक 22 एहलकार मारिजी विया। लिबनान ते हमलनि जे जवाब में हिज़्बुल्लाह जा ड्रोन हमला। गज़ा ते ज़मीनी हमलनि दौरान इसराइली फ़ौज जा 167 एहलकार मारिजी विया। अल-क़स्साम रेड हमलनि जी वीडियो जारी करे छॾी। हेल ताईं इसराइली बमबारी सबबि शहीद फ़लस्तीनी जो अंग 21,500 ताईं पहुची वियो। फ़लस्तीन जी सूरतहाल ते अरब लीग जो इजलास। अरब लीग पारां इसराइल ते आलमी अदालत में जंगी ॾोहनि जो केस हलाइण जो मुतालबो।
ओबाड़ो भरसां घरू अणबड़ता मुड़सता तशद्दुद जो शिकार औरत ज़ख्म जासूर नसंदे दमधणी हवाले कयो। ॻोठ सिंहपुर कोश में 3 ॾींहं अॻु जवाबदार लाई कोश लठियूं हणी साल हुरमत खे ज़ख्मी कयो हो। औरत खे सखर अस्पताल मुंतकिल कयो पियो हो जिते हू इलाज दौरान फोत थी वई। वासन पारां जवाबदार खे सख़्त सज़ा ॾियण जो मुतालबो। मलीर में पोर्ट कासिम अथॉरिटी जी हद में कायम निजी कंपनी पारां कंपनी अंदर कम कंदड़ पोरियत 2 ॾींहनि खां यरगमाल। पोरियतनि जो समराहित इंतजामिया 2 ॾींहनि खां खाद खुराक बंद करे छॾी आहे। फाका कशी ते मजबूर आहियूं, इंतजामिया इस्तीफ़ा ॾियण जी घुर कई आहे। इनकार ते 40 खां 50 पोरियत कंपनी अंदर यरगमाल बणाए विया आहिनि। कंपनी इंतजामिया खिलाफ़ कार्रवाई करे खेनि हक़ ॾियारिया वञनि। कराची यूनिवर्सिटी में दाख़िला पॉलिसी खिलाफ सिंधी शागिर्द तहरीक पारां फुहारा चौका प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली। शागिर्दनि पारां KSP पॉलिसी के मेरिट जे क़त्लेआम ऐं आई जी लताड़ करार ॾिनो वियो। शागिर्दनि जो त कराची यूनिवर्सिटी दाख़िला लाइ KSP पॉलिसी मुतारिफ़ कराई आहे जेका सिंध जे अहल शागिर्दनि सां सरासर नाइंसाफ़ी आहे। KSP पॉलिसी वसीले क़ाबिलियत एहलियत जे दाख़िलाऊं ॾियण मेरिट जो क़त्लेआम आहे। अहिड़ी पॉलिसी खे ख़त्म कयो वञे।